सतनाम सत श्री अकाल। प्रभु कृपा सां उन्नीस सौ 94 खां वठी सुखमनी साहब जे पद जी प्रभु शुरुआती कराई है। अज 173 पद आहे, कुल मिलाए 192 पद आहिनि। 82492 प्रभु कृपा कंदो सां जेका लड़ीवार हली आहे प्रभु पूरन कराए। अज जो पद जेको हले थो असां वरी भागी आहियूं। वो खुद कम करे रहिया आहिनि जेके साहब चई रहिया आहिनि। अहिड़ो आनंद संग सदाईं बख़्शे। हाणे असां पद गॾिजी करे सभु पढ़ूं, श्रवण कयूं, सम्झूं। प्रभु इनखे असांजे निश्चय में रखाए। साध संग मिल करो आनंदो, साध संग मिल करो आनंदो, साध संग मिल करो आनंदो। गुण गाओ
श्री राम सभ खां विचार सृष्टा विचार ॿिनि प्रकारनि जो थींदो आहे, हिकु व्यवहार में विचार, ॿियो परमार्थी विचार। व्यवहारी विचार जेकी आहे उनखे ठीक ठाक करणु, पर संसार नालो ई समस्याउनि जो आहे। जेतिरो ठीक कबो वेंदो तीअं तीअं समस्या पैदा थींदी वेंदी। समाधान पिछाड़ी परमात्मा थींदो। श्री राम न तो सहस खटे लख कोठ धावे, त्रिपत न आवे माया पाछे पावे। अनक भोग बिखिया के करे, धन हजार लख विछाजे लाए। अनक भोग बिखिया के करे, न त्रिपतावे खप खप मरे। बिना संतोख नहीं को राजे। राम पिछाड़ी संतोषी समाधान जेको अभाव में भी भाव बनाए रखे, जेकी आहे सब ठीक आहे। तो मुझे प्यारा संत जना मिल करो विचार, बस श्रेष्ठ विचार ये हुआ एक समर नाम आधार। तो धार्मिक अखर जेके भी ठहिया आहिनि उनमें को आनंद शब्द आहे जिनजो आपोजिट ॿियो शब्द न ठहियो आहे। शांति जो अशांति ठहियो आहे, पर आनंद जो आनंद न ठहियो आहे। श्री राम मन तुंहिंजो स्थिर शांत आहे, मन ॿाहिरि उथियो अशांत थियो। आनंद हिकु अनुभूति आहे, पर वो आनंद काथों प्राप्त थींदो? परमात्मा जो पिछाड़ी स्वरूप ॼाणायो, आनंद स्वरूप। इहो हिकु फल आहे। परमार्थ जी प्राप्ति जो आनंद हिकु वॾो फल आहे।
इन असांजे सिंध में संतन जो ॻणियो वेंदो, संतां भाणे सदाई आनंद। संतां भाणे जेकी करे वाह वाह सदाई प्रभु खे हृदय में रखी प्रभु जा रूप बणिया रहंदा। शिकायत कंहिंजी शिकायत कयूं त अलॻि थी विया, पाण खे ॿियो करे वेठा त पोइ अलाह मालिक आहे, पाण खे जोड़े वेठा त आनंद ई आनंद आहे। पंहिंजे रक्षक पाण बणिजी वञूं, असां पंहिंजो बचाव पाण बणिजी वञूं, नाम सां जुड़ी वञूं, बसि पंहिंजे रक्षक पाण। ॿिए जे लाइ सोचणो ई न पवंदो, ॿिए जी ग़ुलामी कढणी ई न पवंदी, ॿिया सभई अची ग़ुलाम थींदा। कबीर आप संवार है मोह मिले, पाण खे संवार, बसि संतन जो संगनी जे लाइ। मोह मिलिया सुख होए, जे तू मेरा होए रहे तो सब जग तेरा होए। श्री राम श्री राम श्री राम। मेरा प्यारा सजनों, मुंहिंजा साईं, साधन जे संग मां साधना निर्मलता के करम। साधना जंहिंजो कर्म निर्मल हुजे। कर्म निर्मल न थींदो आहे, कर्म खे निर्मल बणायो वेंदो आहे। कर्म निर्मल न थींदो आहे, कर्म खे निर्मल कीअं थींदो आहे? सर्वधर्म में श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल कर्म। हरि के हृदय में धारण करके असां हर कम हरि जो करे समझूं त अहंकार छाजो पैदा थींदो? असांजो कर्तव्य असां करे रहिया आहियूं। प्रभु जी हिम्मत वठी करके असां शरीर खे हरकत में आणियूं था, प्रक्रिया कयूं था। बाक़ी नसीब लिखण वारो उहो टपड़ बि सभु उन्ही ठाहिया, शरीर बि उन्ही ठाहिया, धन बि उन्ही ठाहियो, सभु कुझु उन जो ठहियलु आहे। असांजे छड़े हथनि जी मर सॼी वेंदी आहे। हथनि खे हलाइण सां जेकी मिलणो आहे उहा मिलंदी। माया खे हथनि जी मर सॼी वेंदी आहे। तूं प्रक्रिया करें थो, बसि उहे प्राप्त थिए थो। खाइणो सभिनी खे ॿ फुल्का आहे। अन मां बुख लहंदी, चाहे तूं हथ ते खाएं, चाहे सोनी थाली में। पाणी सां वञ लहंदी, चाहे तूं बुक में पीए, चाहे सोने गिलास में। शरीर खे विश्राम निंड मां मिलंदो, चाहे पलंग दिस में, चाहे धरती दिस में। निंड अवश्य अची वेंदी। श्री राम। हर हाल में प्रभु जा शुक्राना मञो असां। उन आत्मा जो ज्ञान हृदय में अची वञे, बसि उन सां जुड़ी वञो, सदाई मन में शांति रहंदी। और उन शांति जो फल इहो थींदो जो आनंद जी अनुभूति थींदी। तो साधन जो संग कयूं असां, असांखे कर्म में अहंकार न अचे। प्रभु ई उठाए रहियो आहे, प्रभु विहाए रहियो आहे। अखियुनि जे द्वारा थोड़ी अखियुनि में छड़ी काराई आहे, टुकड़ी सॼी दुनिया ॾिसूं था। राम जंहिंजूं नथियूं अखियूं ॾिसनि बाबा, उन खां पुछो वञी असां। जंहिंजा कन नथा ॿुधनि, जंहिंजी ज़ुबान नथी ॻाल्हाए, उनजी कहिड़ी हालत आहे? माफ़ी माफ़ी हरदम साईं। निरंकार में वञो असां, बसि अहंकार छॾिजी वञे। प्रभु तूं ई सभु हलाईंदो। मन में इहो हुजे, कोई चवण जी ज़रूरत कान्हे। कोई पुछे तो चइजे प्रभु कृपा, प्रभु जी दया आहे। साधु संग मिल कर आनंद। साधन जे संग में असांखे इहो सबक मिलंदो। सबक मन खे सेखारिणो आहे, मन खे ॿुधाइण लाइ ज्ञान असां हिते वेठा आहियूं। कननि जे द्वारा जेको मन खे अमृत मिले थो हे, पर हिते मिली करके प्रभु जा गुणानुवाद ॻाईंदासीं। लख शुक्राना साईं, हेतिरो असांखे पार्टी ॾिनी आहे। के खरबे नसूं मग़ज़ में असांखे विधियूं आहिनि, कीअं फिटिंग कई थी।
केतरियूं नाड़ियूं कीअं अंदरि आंडनि जी फिटिंग आहे, कीअं हॾनि ते मांस विधो थी, 3.5 करोड़ वार कीअं फिटिंग कया अथई असांजी बॉडी जे मथां हर हिक खे, कीअं सवा आंगुर जो हर हिकु माण्हू ठाहियो आहे तूं, न खां चोटी ताईं कच्छ में डेंडो हुजे डिघो हुजे सवा आंगुर ई थींदो। केॾी प्रभु जी हिकु रचना आहे। मनुष्य वांदो थी सघंदो आहे प्रभु जी सिफ़त खां? गुण गाओ प्रभु परमानंद, प्रभु जा गुणानुवाद ॻायूं, सदाईं परमानंद मिलंदो। वीचार कहिड़ो वेही कयूं सदाईं संतनि जे संग में? राम नाम तत करो वीचार। राम जेको न खां चोटी ताईं असांखे खून जे दौरे खे हलाए रहियो आहे। बाबा प्रभु कृपा सां अंदरि हे 5 प्राण हलनि था पिया, उहा हवा हले थी जेका सॼी बॉडी खे नसुनि खे खून पहुचाए थी। हिकु नस बि काथे दॿिजी वञे, ओहो मनुष्य पागल थी वञे, पंहिंजा ई उनखे पागल पिया सॾींदा, चरियो पिया सॾींदा, छड़ी हिकु नस जे दॿजण करे। हे जीव अहंकार न कर बाबा, संतन वही सिखी वञो, सियाणा थियूं असां। श्री राम राम नाम, उन रमण जेको थी रहियो आहे उन में नाम जपियो असां। हे जेको नाम जपियोसीं उनखे खिल न सम्झो, असां पाण सां खिल करके साॻियो ई संतनि जे अचूं था। पर हाणे प्रभु दया करे थोरो बसि कृपा सम्झी असां अचूं, जेकी मिले थो बसि इन खां मथे ॿियो छा मिलंदो आहे। हे नाम असांजे नस नस में हलियो वियो हुयो, नाम असांजे लूह लूह में हलियो वियो। राम नाम तत करो वीचार, उन नाम तत्व आहे, बस रहे साईं जो नाम, ॿियो उन खां मथे तत्व छा आहे? केरु थो असांखे चवाए मन माल उन जो वेही वीचार कयूं। इन वीचार करण सां ई दुर्लभ देह का करो उधार। असांजे हे दुखी मिलण वारे दुखी मिलण वारी देही हीअ उन जो उधार थी वेंदो। भाव आत्मा आत्मा में मिलंदी वञे, बसि इहो देही जो उधार आहे। जीव जी सुगति थींदी वञे, आत्मा जो कल्याण थी वेंदो, पंहिंजो पाण में वञी मिलंदो। राम नाम तत करो वीचार, दुर्लभ देह का करो उधार। हे संतन कहिड़ो कमु कयो आहे बाबा? इहो ई संतन जे संग में वञी शेवाऊं करे, उन मुर्शिदनि खे सदगुरनि खे राज़ी करे, पंहिंजे अंतःकरण शुद्ध करे, बसि हे नाम हरि हृदय में वसी वञे। अॼु वचन सां पढ़ियासीं, भेण पुछे पई, श्री राम जैसी भूख तसी का पूरक। हे प्रभु जहिड़ी जहिड़ी जंहिंखे बुख ॾिनी थी उनजी पूर्ति लाइ उहो सामान तुंहिंजो ठाहियो आहे, अमली जे लाइ अमल ठाहियो थी, राजा खे राजा ई, जंहिंखे जहिड़ी जहिड़ी बुख आहे परमात्मा तो उनखे ॾिनी आहे, उहो उन में रजो पियो आहे। पर मुंहिंजी जेका भूख आहे उहा तुंहिंजे दर्शन जी आहे। तुंहिंजो दर्शन माना तुंहिंजे आत्मा जो ज्ञान, इहो दर्शन आहे। उहो संतनि मां असां ज्ञान वठूं, हली मन में उन दर्शन खे रखूं, जेके असली स्वरूप असांजो अंदर जो आहे, बसि उन में पंहिंजो पाण खे जोड़े रखूं, पंहिंजो पाण मां पाण खे पायूं। दुर्लभ देह का करो उधार, अमृत बचन हर के गुण गाओ। श्री राम उन उधार जन पुरुषन कयो, पोइ उन्हनि पुरुषनि जो कम ई कहिड़ो थी वियो। हे सॼी वाणी उन्हनि मां ठही वई, रौदास जी वाणी, कबीर जी वाणी, हरि जा गुण ॻाईंदा विया, 6 लख शब्द ठही विया। कबीर साहिब जन जा 6.25 लख शब्द।
सब संत प्रभु जा गुण गाईंदा विया। अमृत बचन हर के गुण गाओ जेके नाश न थियनि। हे शब्द नाश न थींदो। पंज तत्व वञी शब्द में समाइबा। शब्द में सृष्टि ठही आहे। शब्द जे आश्रय हले थी। शब्द सां ई सॼी व्यवहार जी रोल में हले थी। असांजी राम वरी शब्द में समाए वियो। शब्द जे आश्रय सृष्टि खड़ी आहे। ये शब्द आहे। शब्द जे आश्रय खड़ो आहे। शब्द पोलार आहे। पोलार न हुजे श्री राम। मथों छत आहे, हेठों धरती आहे। असां जेको वेठा आहियूं इहो पोलार आहे। इहो ई शब्द आहे। हे पोलार न हुजे असां वेही कीअं सघूं। श्री राम। अमृत वचन हर के गुण गाओ हरि जा गुण गायूं। प्राण तरण का हे स्वाव। असांजा श्वास सफला थियनि। प्राण हली रहिया आहिनि पर छाजे लाइ। कोॾी बदिले जन्म गवाया चीनस नाही आपे। पाण खे सुञाणे नथो माया जे लाइ पंहिंजो जन्म हयाती पूरी करे वियो। अमृत बचन हर के गुण गाओ प्राण तरण का। प्राणनि जे तरण जे लाइ माना सफले बनाइण जे लाइ इहो ई स्वाव इहो ई मक़सदु आहे। हरि जा गुण ॻाइण उहो प्रभु असांखे कराए रहियो आहे। सभिनी खे असां वटि भागी आहियूं। थी रहियो आहे पर सदाईं असांजे हरदम प्रभु यादि हुजे। आठ पहर प्रभु पेखो नेरा। श्री राम। इहा विती जन पुरुषनि जी बणी। अठई पहर प्रभु खे ॾिसंदा पिया। प्रभु सब में प्रभु सब प्रभु जेको साम्हूं अचे प्रभु। श्री राम। आठ पहर प्रभु पेखो नेरा। हर वक्त रोज रोज इहो ज्ञान ॿुधायो थो वञे। बाबा तूं ई प्रभु आहे। ॿियो कहिड़े प्रभु खे ॻोल्हींदे। अंतर्यामी जे मथां नालो प्रभु पयल आहे। तूं ॼाणे थो मुंहिंजूं इंद्रियूं छा थियूं चाहिनि। तूं ॼाणे थो मुंहिंजो मन छा थो चाहे। मुंहिंजो दिलि दिमाग़ छा थो चाहे। मुंहिंजा श्वास कीअं आराम सां हलनि था या मुंहिंजी बि हलनि था। तूं सभु ॼाणे थो। तूं अंतर्यामी आहे। कहिड़े अंतर्यामी खे ॻोल्हींदे बाबा। सभु ॻोल्हणो पाण में आहे। उन जे मथां नालो प्रभु पियल आहे। श्री राम। जाकी रही भावना जैसी प्रभु मूरत देखी पुन तैसी। जहिड़ी जहिड़ी जंहिंजी भावना आहे बस इहा ई भावना आहे। संत इहा भावना सदाईं नाम जे भाव में रहो। असां प्रभु जा रूप आहियूं। सभु प्रभु असां में समाए पियो आहे। कोई सूनी सेज न कोई बलहारियोसि घटि जे घटि प्रगट हो। पंहिंजो पाण खे प्रभु कृपा करे असां प्रगट थिए। अमृत वचन हर के गुण गाओ प्राण तरन का हे स्वाव। आठ पहर प्रभु पेखो नेरा। प्रभु पेखो नेरा। वाह वाह। मिटे अज्ञान बिन से अंधेरा। मिटे अज्ञान। हो बस अज्ञान मिटी वञे। इहो ई ज्ञान आहे। इहो ई ॾिसणु आहे। भगवान कृष्ण गीता में चयो जेको सभ में मांखे ॾिसे थो और मां में सभ खे ॾिसे थो। हे प्रभु जी लीला हली रही आहे। प्रभु असां सभिनी जे अंदरि आहे तॾहिं हे चुरपुर हली रही आहे। असां घुमी फिरी रहिया आहियूं। प्रभु असां में समायल आहे। असां प्रभु में समायल। श्री राम। वाह वाह। संत दयाल संत दयाल। कोई मयार न। साईं बाबा कथा हले थी। हे संतन जे आस्थान रूपी तलाव। उन तलाव में बाबा चोगो और पानी पियो हूंदो त पखी ईंदा जीव ईंदा। अनेक क़िस्मनि जा पखी ईंदा जे चोगो चुगींदा। तेन संतन जे दर ते हे कथा ऐं कीर्तन रूपी। कथा ऐं कीर्तन रूपी। कीर्तन जो रस जल वठनि। कथा चोगो चुगनि। कथा में अनेक प्रकार जे विषयनि जो ज्ञान ईंदो। श्री राम। सबको पंहिंजो पंहिंजो जीव चोगो चुगे त कथा जो मंगलाचरण कथा जो अष्टक पढ़जे थो। कथा पढ़ण वारा प्यारा वेठा आहिनि। असां साईं बाबा जॾहिं हिन जेके पढ़ंदा हुआ मां ॾिठो छड़ो कोई मां कथा कान पे पढ़ी।
अष्टम शुरू थी वियो आहे। ओम जले विष्णम थले वरी कंहिं जी मथो टेकियो। मां ॿ टे भेरा अहिड़ा मौक़ा ॾिठा, मूंखे मौक़ा मिलिया हिन सम्झ में। चई जल बाबा जल कथा खोल। न को हुन चयो मां ॿ टे वचन ॿुधां, न को मयार आहे तूं देर सां छो आयो। उहो चए त मयार वठे, न पाण तयार दया था कनि पिया। श्री राम न बाबा कथा खोल, ॿ टे वचन ॿुधे वीचारो आयो। अरे वाह, मन काई विषय कोई वेठो आहे, प्यारनि नुंहनि खे हेरियो। अबा गोपालो आहे? चई हा साईं आहे, पर निंड पई अचे, अंदरि सुम्ह वञे। चई न ईअं न चओ, न चओ साल हिते वेठो रहिया, झूठो खाया, पर वरी अखि खुले सां कोई वचन कन ते पए सां। हो श्री राम वारे वाह। जेको न अचे दरबार ओॾे दुकान ते पहुची वञे सखी बाबा, जंहिंजी चोॾस मल्हाइण था जुगाड़ियूं ॿ टे कयूं असां। छो अबा फिर निर्मल अबा नान कोन थो अचे आरती ते, कल्ह कोन आयो आरती ते। अरे छोरा इहो कीअं? साईं पाण हेॾे आया। हो श्री राम मन जीव जो कल्याण थिए। पको नेमी प्यार वारो कोई आहे, ऐं रात जो जंहिं न आयो आहे हिकु ॾींहुं कोई, सुभाणे जो प्यार जे चमाट बि हणंदास और डंड बि रखंदास। 2.5 पातो ते रेवड़ियूं डंड गिटे ते हथ घुमाए करे चवंदास पाई जी हणाए, पैसे जी पौली जी, आने जी पौली जी, ईअं चई हणी ॾींदा। चऊं हाणे पैसे जी हई माए, न त पोइ आनक जी हणंदो माए, जे तूं गुसायो त। संत कोई सरकार हुया जो डंड रखंदा हुआ, दरगाह जे डंड खां बचाईंदा हुआ। भई नेम जीव जो भंग न थिए, नेम हिनखे वॾो फ़ाइदो ॾींदो। चवंदा साईं सखर वियासीं, काएं बजे मोटी आहीं हिते, हेतिरे टाइम ते पोइ पुॼी वञी आहे न। साईं 11 थी विया, दर बंदि थियो, मां लाहियां न, ईअं बि ॿुधुमि बाबा वेठो, तूं दर्शन करे वञे हा न, नेम निभाए वञे हा न। महिमान थी वियो घर, उनखे वरिती अचे न, चङो न अचे तूं पाण अचे हा न। श्री राम बहानो न ॿुधणो। साईं बाबा अॻे दरबार में असांजे नेम आहे, कथा खां पोइ कीर्तन, बाबा साईं कीर्तन अॻ में ओरे करे रखियो। जेके नौजवान वीचारा दुकान बंदि करके भजन भाव कयूं, घर वेंदा थका टुटा वीचारा रोटी खाई सुम्ही पवंदा, कथा त ॿुधड़ा वेठा पवंदा। हे कीअं चवंदा, हिकु बि शब्द जंहिंखे ईंदो हो चवंदा न बाबा। श्री राम हिकु बि शब्द जंहिंखे अचे, हा बाबा रोज़ बसि तूं चओ। सलोक चवंदड़नि खे चवनि, कोई न चए छो बाबा छोकिरी आहे, कुआरी छोकिरी आहे जो लज थो करे। सलोक चओ, सिलाई थी वियो प्रभु सां, प्रभु जी सिफ़त कर, केॾी महिमा सम्झाएगा। श्री राम मुंहिंजा प्यारा, मिटे अज्ञान ॿिन से अंधेरा, हाणे जेकी ॿुधी आयासीं, सुनो उपदेश हृदय बसावो। बसि इहो उपदेश ॿुधी करके ओरे अचूं असां। उपदेश माना ओरे अचूं, पंहिंजे देश में, पंहिंजे आत्मा जे घर में, हे सभु आत्मा जो ज्ञान थो हले। श्री राम बसि पोइ मन अचे नानक फल पाओ, मन अचे। हाणे लख करोड़ हुजनि, मन में शांति न आहे, कहिड़े कम जा लख करोड़, पर हे हृदय में ज्ञान अची वञे, शांति अची वञे त मन इच्छाऊं सभु पूरी थी वेंदियूं। हे मन इच्छा आहे त ॿाहिरि विकारनि जूं न आहिनि, पदार्थनि जूं न आहिनि। मन में शांति अची वञे, तुंहिंजी घुर्ज ई न बचे। सत्संग ई हो आहे, अंदरि जुड़ी आसे, मन में इच्छा ई न बचे, जेकी प्रभु लिखियल आहे बसि मिलंदो, न त लहणा ॾियणी पिया वधाईंदासीं। एतिरनि अखरनि सां प्रभु कृपा करे असांजे हृदय में ज्ञान वसी वञे, जेके ॿुधोसीं संतनि जे संग मां नाम सां जुड़िया रहूं, भाण खे मिठो करे वञूं।